झांगारा में 6 साल अॻु सेप्टेंबर जे महीने में जवाबदार खानू नुहाणी तानिया ख़ासख़ली खे संदसि माउ भेनरुनि ऐं भाइरनि जे साम्हूं क्लाशनकोफ जा बस्ट हणी क़तलु कयो हो। तानिया जे क़तल खां पोइ इंसाफ़ वठण लाइ संदसि माउ ख़ुर्शीद 5 सालनि ताईं अदालतुनि जा चकर काटींदी रही हुई ऐं इन ई दौरान हू लाॾाणो करे वई। माउ जे लाॾाणे खां पोइ तानिया जी बहादुर भेण दुआ ख़ासख़ली केस जी पैरवी कई। हिकु ॾींहुं अॻु तानिया ख़ासख़ली जो क़तल केस विढ़ंदड़ वकील लियाकत ख़ासख़ली जो पीउ बि लाॾाणो करे वियो हो। 6 सालनि ताईं केस विढ़ण अदालतुनि जा चकर काटण यकीनन वॾी बहादुरी आहे। दुआ ख़ासख़ली इन लाइ बि इंसाफ़ वठण चाहे पई त जीअं सुभाणे तानिया जहिड़ियूं ॿियूं नारियूं अहिड़ी वहशत जो निशानो न बणजनि, को खानू नुहाणी जहिड़ो वहशी खेनि मौत जी निंड न सुम्हारे। 6 सालनि खां पोइ तानिया ख़ासख़ली जे क़तल केस जो नेठि फ़ैसिलो ॿुधायो वियो। एडिशनल सेशन जज 7 औरंगज़ेब आलमगीर फ़ैसिलो ॿुधाईंदे मुख्य जवाबदार खान मोहम्मद उर्फ खानू नुहाणी खे उमिरि क़ैद ऐं 10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। अदालत हथियार रखण ऐं पुलिस सां मुक़ाबले जे ॿिए केस में साॻे जवाबदार खे 10 साल क़ैद ऐं 50,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। केस में शामिल ॿिए जवाबदार आली नुहाणी खे बेॾोही साबित थियण ते बरी कयो वियो। मथसि 50,000 रुपया ॾंड विधो वियो, जेको अदा न करण जी सूरत में खेसि 6 महीना क़ैद भोगणो पवंदो। 3 जवाबदार मोलाबख्श नुहाणी खे रूपोश हुजण जे करे इश्तिहारी करार ॾिनो वियो। अदालत जो फ़ैसिलो ॿुधी मक़तूला तानिया ख़ासख़ली जी भेण दुआ ख़ासख़ली जज़्बाती थी वई ऐं संदसि अखियुनि में ॻोढ़ा अची विया। बाद में मीडिया खे ॿुधायईं त खेनि मुकमल इंसाफ़ नाहे मिलियो। हुन चयो त हू फ़ैसिले ख़िलाफ़ हाई कोर्ट में अपील दाख़िल कंदा, छो त जवाबदार खे फाहीअ जी सज़ा अचणु घुर्जे ऐं इबरत जो निशान बणिजणु घुर्जे, जीअं ॿियुनि न्याणियुनि सां अहिड़ो ज़ुल्म न थिए। असां अॼु इंसाफ़ थियो आहे, इन फ़ैसिले जे लाइ असां चैलेंज कंदासीं। असां हिन क़ातिल खे पंहिंजे केतिरे किरदार ताईं पहुचाईंदासीं। हिन खां किथे न किथे मुतमिन आहियूं, पर असां ईअं सम्झूं था त असांखे अधु इंसाफ़ मिलियो। अहिड़े ॾोहारियुनि खे मां पहिरियां बि चई चुकी आहियां त अहिड़े ॾोहारियुनि खे सदाए मौत अचे, जीअं ॿिया बि अहिड़ा ॾोह घटिजनि। ख़्यालु रहे त सिंध में अहिड़े क़िस्म जो ही पहिरियों वाक़ियो न आहे। इन खां अॻु बि सवें मुर्कूं मुरझाइजी चुकियूं आहिनि, जॾहिं त ताज़ो राणीपुर जी पीराणी हवेली में फातिमा फरड़ो सां पेश आयल अफ़सोसनाक वाक़े जी जांच बि कंहिं नतीजे ते नाहे पहुची सघी ऐं जवाबदार खे सज़ा नाहे अची सघी।